बे पासे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु थियो। पैसनि सां माण्हुनि जो ज़मीर ख़रीद कयो वियो। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां ताईं पहुचाईंदासीं। मरियम औरंगज़ेब चयो आहे त अवाम ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु थियो। पैसनि सां माण्हुनि जो ज़मीर ख़रीद कयो वियो। मदीने जी रियासत हुजे त इमरान ख़ान जेल में हुजे हा। वाक़ई अपडेट कंदा हलूं। अहम ख़बरात नून लीग जी तर्जमान मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त अवाम ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु थियो आहे। पैसनि सां माण्हुनि जो ज़मीर ख़रीद कयो वियो आहे। जेकॾहिं मदीने जी रियासत हुजे हा त इमरान ख़ान जेल में हुजे हा। हिकु ॾींहुं पहिरियां वीडियो वायरल थी आहे। ॿियनि खे चोर कोठींदड़ इमरान ख़ान पाण चोरनि जो सरदार आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ आहे त नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब पंहिंजे बयान में चयो आहे त अवां ॾिठो त कहिड़ी तरह करप्शन जो आलमी रिकॉर्ड क़ाइमु थियो आहे।